बौज़दार वॾा शहर टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबब गंद जो ढेर बणिजी वियो। शहर जे मुहल्लनि में गंदो पाणी छोड़ करण सबब रहवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकुड़जी विया। जॾहिं त गंदगी सबब जर जो मिठो पाणी बि खारो थियण शुरू थी वियो आहे, जंहिं सबब रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। बौज़दार वॾा जे रहवासियुनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुहल्लनि में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां गंदो पाणी निकाल न थियण करे मासूम ॿारड़ा, बुज़ुर्ग, औरतूं तोड़े मर्द टाइफाइड, गुर्दनि, चमड़ी ऐं गैस्ट्रो जहिड़ी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। केतिरा ई भेरा टाउन कमेटी बौज़दार वॾा जे टाउन ऑफिसर अॻियां शिकायतूं करण बावजूदि हिन वक़्त ताईं को बि तदारुक नाहे थी सघियो। आला अख़्तियारनि खे अपील आहे त नोटिस वठी गंदो पाणी निकाल कराए परेशानी ख़तमु कई वञे। टाउन कमेटी वारा पब्लिक जेको गंद किचिरो पाणी हेॾे था निकाल कनि, होॾे करोड़नि जे रुपयनि सां खूह ठाहियो आहे डिस्पोज़ल, उते मशीन नथी लॻे, मोटर नथी लॻे जो पाणी निकाल थिए। कचरे जा ढेर लॻा पिया आहिनि, केतिरियूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। हींअर जेको आहे टाइफाइड जेको आहे हर मॉल में 5-7 पेशेंट जेके ज़ाहिर थी चुका आहिनि। मलेरिया जा मरीज़, गुर्दनि में मुब्तला मरीज़, किडनीअ जा मरीज़, मतिलबु त केतिरियूं बीमारियूं जनम वठी चुकियूं आहिनि। असांजे शहर बौज़दार वॾा में हर गली हर महले में गंदगी जा ढेर जेके लॻिया। हीअ मुंहिंजी बैक साइड ॾिसो था, हीअ बौज़दार महल आहे, हिन में बि जेको आहे गंदगी जा ढेर लॻा आहिनि, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि अचे जनम वरितो आहे, जिन में टाइफाइड जेको आहे उहो आम थियो आहे। वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदासीं त बाबा हे असां तां आज़ार ख़तमु कयो वञे। हिन जो जर असांजे पाड़े में ख़राबु थी वियो आहे, गुर्दनि जूं बीमारियूं आहिनि, ॿारनि जा जेके आहिनि पोलियो नमूना थी विया आहिनि, अहिड़ा असांते मर्ज़ अची विया आहिनि, मलेरिया जा आहिनि, ॿिया आहिनि। हे टाउन वारा असां सां ज़ाती दुश्मनी था कनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।